अस्सलाम वालेकुम या अली मदद मां या महर फ़कीर हिन वक्त गडाब जे इलाइक़े में बीठो आहियां जिते ही साम्हूं मज़ार आहे मुखीअ जी मुखी शाह लतीफ़ जो किरदारु आहे। मुखी मुमल राणे वारी नातर जी धीउ हुई जंहिं हिते क्लार्को या मंध जो दुकान खोलियो हो जिते मतारा अची मंध पीअंदा हुआ ऐं हिते ई दम ॾिनाऊं ऐं हितां खां मतारनि जूं क़बरूं काफ़ी परे आहिनि। ही ॾिसो ही जबल ऐं पथर जो हिकिड़ो दड़ो आहे ऐं ईअं थो महसूसु थिए त हिते मुखीअ जा मट हुआ। हिते मुखीअ जा मट हुआ। ही मुखी मज़ार आहे। ही जबल कारो कारो आहे ॼणो हिते ॿाहिरि में सड़ियल जबल आहे। ईअं थो महसूसु थिए त हिते मुखी पंहिंजा मट तयारु कंदी हुई मंध जा, जेके अॼुकल्ह जदीद दौर में शराब थो चयो वञे। ऐं हिन जो हिते हटु हुयो। ॾिसो अॼु लजपत सां आयो आहियां। लजपत राय मज़लूम हीअ मुखीअ जी मज़ार आहे अंदरि। इहा मुखीअ जी मज़ार हे चौधारी ॿाहिरियों नज़ारो बि ॾिसी छॾियो। हे चौधारी क़ब्रस्तान बि आहे। हे लजपत राय मज़लूम आहे। हिते चौधारी वेझे वेझे में को बि जबल पहाड़ कोन्हे को, बसि इहा ई जबल जी टुकरी आहे जिते मुखीअ जो आस्थान हुयो, मुखीअ जो दुकानु हुयो, जिते मुखी पंहिंजो कारोबार कंदी हुई। ऐं हिते ई हींअर आरामी आहे। ऐं लतीफ़ शाह लतीफ़ जे रिसाले में मुखीअ मतारनि जो ज़िक्र आहे। सो मोकिलानी नाहे। अलाह ख़ैरु कंदो। अस्सलामु अलैकुम या अली मदद महर फ़कीर मुखीअ जी मज़ार गडाप कराची सिंध। अस्सलामु अलैकुम या अली मदद।